ओके दोस्तों जो कि अखबार में शादी लिखण में मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असांजा महिमान आहे सीनियर सहाफ़ी तस्दीर नगार मज़हर ख़ास के ज़ात सां तव्हांखे मलिकार चवंदा ऐं अॼु जूं अख़बारूं ख़ासि करे जेको टंडजाम में वाक़ियो थियो आहे उन सां भरियलूं आहिनि सभिनि सिंधी अख़बार उन खे तमामु घणी कवरेज ॾिनी आहे छाकाणि त वाक़ियो हिकिड़ो ॾाढो भयानक क़िस्म जो वाक़ियो चइजे वियो त पंहिंजी अख़बार हुनखे सुपरलीड ख़बर करे खयो आहे त टंडोजाम ज़हरीलो शराब वापराइण सबबि 10 शहरी तड़पी फौत 5 अस्पताल दाख़िल DIG ऐं SSP रुगो नोटिस वठंदा रहिया टंडोजाम शहर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ज़हरीलो शराब वापराइण सबबि 15 ॼणा बेहाल थी विया तुर्त बि इमदाद न मिलण करे 10 शहरनि धम धणीअ हवाले करे छॾियो पुलिस तोड़े एक्साइज़ खातो शुरूआती तौर ते ज़हरीले शराब वारे मामले खे लिकाईंदो रहियो मीडिया खे बुख़ार ऐं ॿियनि बीमारियुनि विघे फोतगियूं थियण जी आगाही ॾिनी वई इलेक्ट्रॉनिक मीडिया में मामिलो साम्हूं अचण बैदि इंतज़ामिया में थरथलो अस्पतालुनि में एमरजेंसी वारी सूरताल सूबाई वज़ीर मुकेश चावला पारां एक्साइज़ खाते खे जांच जो हुकुम फोतनि में आमिर राजपूत अली उर्फ़ हामिद क़ाइम खानी इरफान उर्फ़ यूरो राजपूत केवल जुमन सोलंगी जयमल पासू प्रेमू भील ऐं ॿिया शामिल 5 ॼणा ॻणती हालत में टंडो अलहयार ऐं हैदराबाद मुंतक़िल शुगर मिल पारां कमनि जी क्रैशिंग दौरान उछलायल मोलेसिस मां कचो शराब ठाहियो वेंदो आहे मुख़्तलिफ़ मिल्स जा मुलाज़िम पिणु कचे शराब जे कारोबार में मुलविस आहिनि DSP एक्साइज़ थो चए 10 माण्हू ईअं मरी विया इहो शराब कीअं हलंदो रहियो आहे इंतज़ामिया खे ख़बर न पई आहे हाणे एक्साइज़ खातो चए थो त ठाहियो वेंदो आहे ऐं मुलाज़िम हिकिड़ो कंदा आहिनि त हेॾो सारो साञो थियण खां अॻु में तव्हां उन ख़िलाफ़ु कार्रवाई छो न कई कंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदा असां वटि सिंध अंदरि ज़ियादतुनि नाइंसाफ़ियुनि जी इंतिहा वधंदी थी वञे ऐं हीअ बि हिकिड़ी नाइंसाफ़ीअ जी इंतिहा आहे त 10 ख़ानदान सम्झ ॼण ख़तमु थी विया अलाए केतिरा अञा थी वेंदा जेके बेहोश हूंदा उन्हनि मां केरु बचंदो केरु वीचारो वेंदो इहा त का ख़बर न आहे पर जेको एक्साइज़ जो मिनिस्टर चावला साहिबु चए थो उहो पाण ई जेको आहे करप्ट तरीन वज़ीर आहे त उहो कंहिंजे ख़िलाफ़ु कहिड़ी इंक्वायरी कंदो सॼी सिंध अंदरि जेको आहे चर्स आफ़ीम भंग मंशात एक्साइज़ जेको आहे विकिरो करे थी एक्साइज़ जेकॾहिं छापा हणे जा एक्साइज़ समेत पुलिस जा ॿिया इदारा अमल कनि त हीअ जेके थोरियूं मंशात जूं शयूं विकिरो थियनि थियूं इहे त बंदि थी वेंदियूं न ऐं बंदि थियण सां माण्हुनि जी ज़िंदगी बची पवंदी इहो कमु करण ई कोन था चाहिनि माण्हू बचनि था मरनि था उन्हनि सां हिन जो को वास्तो ई कोन्हे हिननि खे सिर्फ़ु सिंध अंदरि हिकिड़ो माफ़िया राज क़ाइमु करिणो आहे ऐं माफ़िया राज कीअं क़ाइमु कबो आहे उहो तरीक़ेकार हिननि माना अपनाए उनखे एंड ते हणी पहुचायो ऐं उन में थी सघे थो त जेके पाण खे असुलु वाघ धणींदा चवरा आहिनि उन्हनि जेको सिंध ॾे पापलांद रहियल आहे अलाए छा त माना सिंध अंदरि जेके ज़ियादतूं नाइंसाफ़ियूं इंतिहा ते पहुची वियूं पोइ बि केर बि सिंध हुकूमत खां पुछण वारो कोन्हे केर बि सिंध अंदरि जेके इंतिहा दर्जे जूं नाइंसाफ़ियूं थी थियनि उनजे ख़िलाफ़ु क़दम खणण लाइ तयारु कोन्हे अच्छा रोज़ानी कावश तरफ़ रोज़ानी कावश जी जेका लीड ख़बर आहे उहा वरी शहबाज़ शरीफ़ जे हवाले आहे त शहबाज़ शरीफ़ नवाज़ शरीफ़ वतन वापसि आणे या खेसि नाल कयो वञे हुकूमत जो अदालत में वञण जो ऐलान वफ़ाक़ी कैबिनेट जो इजलास परॾेहनि खे पाकिस्तान में मिल्कियतूं ख़रीद करण जी इजाज़त ॾियण बाबति तजवीज़ूं तलब नवाज़ शरीफ़ इलाज जे नाले फ्रॉड करे मुल्क मां ॿाहिरि वियो शहबाज़ शरीफ़ हुन फ्रॉड में बराबरि जो शरीक आहे वफ़ाक़ी काबीना 48 ॼणनि खे दरख़्वास्त तयारु करण जी हिदायत करे छॾी काबीना लाहौर हाई कोर्ट में शहबाज़ शरीफ़ ख़िलाफ़ु दरख़्वास्त दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी नवाज़ शरीफ़ जे ॿाहिरि वञण सां साबित थियो त हिन 17 महीननि खां को इलाज न करायो आहे फवाद चौधरी ऐं हाई कोर्ट 2 भेरा हुकुम ॾिनो त नवाज़ शरीफ़ सफ़ारतखाने सां राब्ते में हूंदो लंडन जे सफ़ारतखाने 2 भेरा शरीफ़ ख़ानदान सां राब्तो कयो पर उन्हनि मेडिकल रिपोर्टूं न ॾिनियूं असां करतारपुर राहदारी हासिलु कई आहे त उते जेकॾहिं को परॾेही घर ऐं होटल ठाहिणु चाहे त उहो ठाहे सघे थो उन ई मनसूबे खे CDA जे कानून जो तहफ़ुज़ हासिलु हूंदो ही जेको काबीना जो इजलास थियो वफ़ाक़ी काबीना जो हाणे छा था पाए थो हीउ अहिड़े तरीक़े सां नवाज़ शरीफ़ खे वतन वापसि आणे सघंदा या नवाज़ शरीफ़ ख़ुदि पाण त वापसि वतन पियो अचे नवाज़ शरीफ़ ख़ुदि अचे जा हीअ आणिसि हीउ सॼो इलेक्शन वारो जेको आहे माहौल उहो जुड़े थो
पाकिस्तान अंदरि जेके इलेक्शनूं थींदियूं आहिनि उन्हनि जी जॾहिं जॾहिं बि पतवासी थींदी आहे त उन वक़्तु को न को नाटक को न को ड्रामो कयो वेंदो आहे जीअं आम माण्हू या आम शहरी इहो उन वटि तासुर जुड़े त बाबा पाकिस्तान अंदरि वरी इलेक्शन जो माहौल जुड़ी आहे वोट ॾियणो आहे हीअं करिणो आहे पार्लियामेंट में जेको आहे सो वरी तब्दीली अची वेंदी हीअ बि सॼो उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे त नवाज़ शरीफ़ खे माहौल जोड़े आणिजे माहौल जोड़ण जो मक़सदु इहो आहे त जीअं बीमारीअ जो हिकिड़ो माहौल जोड़े खेसि ॿाहिरि मोकिले वियो ईअं ई शहबाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ हिकिड़ी पटिशन जा केस हिकिड़ो दाख़िल कंदा उन केस खे हलाइण खां पोइ हिकिड़ो माहौल जुड़ंदो जा थी सघे थो अदलिया हुकुम करे त जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ ज़िम्मेवार हो उहो खोरन नवाज़ शरीफ़ खे जेको आहे सो घुराए हाणे नवाज़ शरीफ़ जो शहबाज़ शरीफ़ ज़ामिन हो पर घणे पीरियड जो ज़ामिन हो 2-3 महीननि जे अंदरि न त 3 महीननि जे अंदरि जेको आहे इलाजु कराए वापसि ईंदो 3 महीननि खां ज़रे घटि 2 साल 1.5 साल गुज़री वियो आहे हिन वक़्त ताईं हिननि खे का शइ यादि कान्हे हाणे सभु कुझु यादि अची वियो आहे त हाणे नवाज़ शरीफ़ खे वतन वापसि आणिणो आहे त इन मां साफ़ ज़ाहिर आहे त सिर्फ़ु इलेक्शन जो माहौल जोड़नो आहे ऐं इलेक्शन जे माहौल जोड़े पोइ असुलु वाघ धणी जिन खे आणींदा उहे पंहिंजो कमु कंदा जीजल तरफ़ जीजल जेका सुपरलीड ख़बर आहे उहा इस्लामाबाद हाई कोर्ट जी आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट अॼुकल्ह ॾाढा ज़बरदस्त क़िस्म जा फ़ैसिला पई ॾिए पहिरें बि रिमार्क्स हुया पर हाणे उहे शयूं फ़ैसिलनि में तब्दील पियूं थियनि जंहिंमें आहे त मुनाल रेस्टोरेंट सील नेवी गाल्फ कोर्स CDA हवाले फ़ौज अददखलियूं करे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थी इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ जस्टिस अतर मिनल्ला इस्लामाबाद में अददखलनि ऐं कब्ज़नि ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी बचाव वारो सेक्रेटरी घरू सेक्रेटरी ऐं CDA चेयरमैन पेश मार्गला हिल्स नेशनल पार्क ते जेकॾहिं को मिल्कियत जी दावा करे थो त उहो ग़लति आहे नेशनल पार्क महफ़ूज़ थियल इलाइक़ो आहे जेको वफ़ाक़ी हुकूमत जी मिल्कियत आहे नेवी हददखलियूं करे गाल्फ कोर्स ठाहियो चीफ जस्टिस अतर मिनल्ला हथियारबंद फ़ौज खे क़ानून ते अमल करणो पवंदो हर शहरी हथियारबंद फ़ौज जो एतिराम करे थो पर जॾहिं हीअ हददखलियूं कंदा त कहिड़ो पैगाम ईंदो आम माण्हू त नेशनल पार्क में वञी नथो सघे उहो सभु अशराफिया जे करे थियो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट नेवी गाल्फ कोर्स खे अॼु CDA खे हवाले करण जो हुकुम ॾींदे दिफ़ा वारे सेक्रेटरी खे चयो त हाणे कुझु बि अहिड़ो न थिए जेको बैदि में शर्मदगी जो सबबु बणिजे हथियारबंद फ़ौज खे कंहिं बि सूरत में तकरारी न थियणु घुरिजे उहो अवम मफ़ाद में नाहे एयरफोर्स जेतिरियूं तमीरातूं कयूं छा CDA खां मंज़ूरी वरिती थी सघे थो त उन जा कुझु सिक्योरिटी ख़दशा हुजनि हेॾो सारो यार अहम हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे अतर मिनल्ला ऐं तारीफ़ जो आहे क़दम त आख़िरकार असांजा जेके अस्करी इदारा आहिनि उहे सिविल मामलनि में मुदाख़लत छो था कनि छा लाइ था कनि उहो हाणे उहे ॼाणनि ऐं असां वटि सालनि खां ईअं थींदो आयो आहे त जेके अदालतूं आहिनि अदालतूं बि उन्हनि अस्करी क़यादतुनि जे चवण ते फ़ैसिला ॾींदियूं आयूं आहिनि ऐं ॾिना विया आहिनि उहा बि तारीख़ हिकिड़ी भरियल आहे जेकॾहिं हाणे अदलिया को अहिड़ो फ़ैसिलो ॾिए थी जंहिंखां आम माण्हूअ खे फ़ाइदो पए थो त उन ते अमल कराइणु हुकूमत जो कमु आहे ऐं हुकूमत खे घुरिजे त जेको कोर्ट फ़ैसिलो ॾिए थी उन ते अमल कराए चऊं था रोज़ानी सोभ तरफ़ त रोज़ानी सोभ में हिकु हेठियों पइजाए त उन में ॾाढियूं अफ़सोसनाक ख़बरूं आहिनि हिकिड़ो हीअ आहे सितारो डार वक़्त जो DIG ख़ुदकशी कंदड़ शागिर्दानी घर पहुतो आहे पुलिस जी नाअहलीअ जो इतराफ़ DIG पीर मोहम्मद शाह दादू पहुची SSP ऑफिस में पुलिस अमलदारनि सां गॾिजाणी करे खे नाअहलीअ ते छंड पटी DIG हैदराबाद ख़ुदकशी कंदड़ मेडिकल जी शागिर्दानी असमत जे घर पहुतो तज़ियत वारसनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी पुलिस बरोक्त कार्रवाई करे हा त न्याणीअ खे हौसलो मिले हा ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई थींदी DIG ऐं ॿिए बिल्कुलु उन साम्हूं वरी टे कालम आहे त बदीन में प्यार पढ़े तकरार तां चङे मुड़ुस मथां फायरिंग हिकु ॼणो क़तलु 3 ज़ख़्मी छिक ताण मोटरसाइकिल शोरूम मार्केट में ताड़ में बीठल हथियारबंदनि अब्दुरहीम अबड़ो ऐं ॿियनि मथां फायरिंग करे ॾिनी फायरिंग में ॻोठु अब्दुरहीम अबड़ो वासी चङो मुड़ुसु अब्दुरहीम ख़ुदारनो अबड़ो मुबीन बख़्शी ऐं क्वार्टर सख़्तु ज़ख़्मी थी पिया ख़ुदारनो अबड़ो हैदराबाद अस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसंदे फोत लाश ज़रूरी कार्रवाई बदि वारसनि हवाले कयो वियो हीअ त हेॾा वरी हेठां डेरा अलायार में पुराणे तकरार तां भुगतियुनि में जहिड़ो भड़की पियो फायरिंग 2 ॼणा क़तल हीउ बलोचिस्तान जो वाक़ियो आहे कुनरीअ मां पर घिटीअ मां माल गुज़ारण ते नौजवान माना तशदुद सिंगरनि सां ॿधी तज़लील कई वई हीअ छा पियो थिए सिंध में सॼो समाज असांजो अनारकी में वरितो पियो आहे शागिर्दानी खे ख़ुदकशी करणु पई आहे पर अञा ताईं जिन DIG पहुतो आहे हुन एतिराफ़ कयो आहे त पुलिस इन में लापरवाही आहे जॾहिं DIG एतिराफ़ कयो आहे त उतां जे पुलिस जे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी
सिर्फ़ लफ़्ज़ एतराफ़ त माना बहितर कोन्हे छो छंड पटे मां माना छंड पते एतराफ़ करे मीडिया में ख़बर हली वाह वाह DIG वाह वाह, बाक़ी अमल केरु कंदो? DIG जो कमु आहे न त जेके पुलिस अंदरि कारियूं ॾिठियूं आहिनि या जेके अहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियनि। जॾहिं सज़ा जो अमल शुरू थींदो त ऑटोमेटिक बहितरी अचणु शुरू थींदी। छंड पटण सां छा थींदो? कंहिंखे चवंदा बाबा वेठो हुजे, तूं हीअं ई अहिड़ो ई वरी साॻियो कुर्सीअ ते वेठो हूंदो, उहो साॻियो अमल वरी जाईंदो पियो। हुनखे छा आहे? असां वटि वॾे में वॾो कारण इहो आहे त कामोराशाहीअ जो घणे भाङे, हीअं न त सभिनि जो, पर माना अक्सरियत जो ॼण ज़मीर मरी चुको आहे। जॾहिं हुननि जो ज़मीर मरी चुको हूंदो आहे त हुननि खे छंड छा कंदी? महिरबानी मदर ख़ासि के लिए असां खोड़ सारनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कई ऐं पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए। हाणे ॾिसणो हीअ आहे त हुकूमत नवाज़ शरीफ़ खे कामयाबु थी या नवाज़ शरीफ़ ख़ुदि पाण वापसि अचे थो, छाकाणि त ईंदड़ इलेक्शन जूं तयारियूं बि ज़ोर शोर सां जारी आहिनि, हली रहियूं आहिनि। ताज़ो बिलावल बि कराची खां इस्लामाबाद ऐं लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे। पर अफ़सोसनाक वक़्तु हीउ थियो आहे जेको टन जाम में जेको शराब पीअंदे ज़हरीलो शराब पीअंदे 10 ॼणा फोत थी विया आहिनि। आख़िरकार उहे हिननि खे ज़िम्मेवारनि खे कॾहिं सज़ा मिलंदी ऐं आख़िरकार पुलिस असांजी ख़ामोश तमाशे छो बणियल आहे? पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राज पर खे सुभाणे ताईं इजाज़त। अलाह वाहे।